मचंदो। पुलिस भी कैसे सची होंदी है या धमाके से? संतर खाना जी दो दुश्मन जो फाड़े विझंदिया। पीअण कोन थी हे सीनो आहे न मुंहिंजो, हे सीनो सड़े थो मुंहिंजो, सड़े थो। चरिया थिया आहियो छा माण्हू खां? हेॾो वॾो कदम खणंदुसि ऐं तव्हांखे न ॿुधाईंदुसि। पाणी हद खां वधी चुको आहे। हाणे फ़ैसिलो ही बारूद कंदो। बारूद सब खां पहिरां यारनि जो ग़म लाहे दिल खे राहत ॾिबी। मुक़ाबले जो टाइम पूरो थी वियो। मुक़ाबलो कंहिं बि न खटियो। न सरदार साईं न, मुक़ाबलो ज़रूर थींदो। विच उभरे या लहे। मां बुज़ुर्गनि खे माफ़ न कंदुसि। छो न हुन में मुंहिंजो सॻो भाउ हुजे। हर हिक ज़बान ते इहो ई नालो हूंदो, अमजद अमजद अमजद। खुदा ख़ैर करे। अरे असांजे हद में तूं दाख़िल छो थियो आहीं? वो तक नतीजा सब खाया में वनेरे मारींदासीं। अमजद ये कहिड़ा है खर दिमाग? पूरी केर जिंदा न है, पर दुश्मनी जिंदा रहंदी। दुश्मनी जिंदा रहंदी। मां तोखे गिरफ्तार कराया। मुखे गिरफ्तार कर तुझे वक्त में न आहे सोना साईं। करियो आई छा? ए रईस तो बा धोखो कंदो। उल्फत खान तो मूंसां धोखो कयो आहे। असांजे हथ में अची पंहिंजी मौत खे सॾु कयो थी। ज़रा ज़रा न कंहिं जमाल खान न चइजांइ जो को बि वॾेरो फाड़े लफ़्ज़ां उचाइण जी ज़रूरत ई न कर। संताल छॾियो त मूंखे मीर खान न चइजांइ सोना साईं। शहरनि जी जूह में बि मौत जी धमकी थो ॾी। केर बि अखि मां गोड़ न ॻाड़ी। मूंखे पनाह खपे, पनाह खपे, पनाह खपे। जीअं हुकुम तुंहिंजो पुत्र। तुंहिंजो न साथ रहियो त कुझु ॾींहंनि में मेले जा बादशाह हूंदासीं, बादशाह। थो करियां ऐं तुंहिंजो छॾारो भेणियूं आहियां। असां तोखे इज़त सां वठण आया आहियूं। हलंदी न कयूं बेस्तो ॾुख। ही दुश्मन जी इज़त आहे, हिनखे लुटणी खपे।
जगह ते पहुतो आई हाणे ख़बर पई तो किराए जो टट्टू आई।